अर्जात मां इहो किस्सो बज़ कंदो आहियां। गुलिस्तान फारसी जो किताब आहे जंहिंमें किस्सो लिखियलु आहे त को वक़्त जो बादशाह बीमार थियो, इलाज करायूं फ़ाइदो न थियो। आख़िर में हकीमनि इन शइ जी तजवीज़ कई त 8 सालनि जे छोकिरे खे ज़बह करे कुही करे उन जे पिते मूं दवा ठहंदी बादशाह बचंदो, न त बादशाह न बचंदो। अॻे बादशाह इंसाफ़ वारा हा, सोचे पियो मुंहिंजे करे जान वञे इहा ॻाल्हि भली न आहे, पर चवंदा आहिनि पंहिंजी जान खां मथे कंहिंजी जान न थींदी आहे। वज़ीर ऐं गवर्नर घुराए सलाह कई ॾियो त ख़बर मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी। वज़ीर चवण लॻा साईं तूं मरी वेंदी त बादशाही ऊंधी थी पवंदी, बाक़ी जे हिकु वेंदो बादशाही में छोकिरो न फ़र्क़ु न पवंदो। माना सलाह ॾिनो त इहो इलाज करा, चई वञो वठी अचो। 8 सालनि जे छोकिरे खे वठी आया। हकीम ॾिसी करे चवण लॻा हे दवा जे कम में ईंदो, पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे। चए थो वञो छोकिरे जे पीउ माउ खे वठी अचो, राज़ी थींदा इलाज कराईंदुमि, राज़ी न थींदा इलाज न कराईंदुमि। भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर छोकिरे जे पीउ माउ खे दुनिया जी लालच ॾियण लॻा। तव्हांखे ॿिया बि पुट आहिनि, हिकिड़ो पुटु बादशाह ते तव्हां कुर्बान कंदव न, बादशाह राज़ी थी पवंदव, दुनिया ॾींदव, दौलत ॾींदव, ज़िंदगी तव्हांजी सुखी थी पवंदी। अल्लाह ॼाणींदो अबू अम्मा बि दुनिया जे लालच में अची आहे। अची बादशाह खे चवंदा असांजो पुटु तव्हां कुर्बान आहे। बादशाह राज़ी थी करे दौलत बि ॾिननि, दुनिया बि ॾिननि। बादशाह त छोकिरे जा पीउ माउ राज़ी थी आहे, पर अञा बि बादशाह इंसाफ़ वारो आहे। चए थो वञो आलमनि खे वठी अचो, मां शरीयत जी फतवा ठाही जाइज़ आहे मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे। भॻा जे वज़ीर ऐं गवर्नर उहे आलम ऐं मौलवी वठी आया जेके ख़ुदि बादशाह जा तनख़्वाहदार हुआ, पघारदार सरकारी मुलाज़िम हूंदा न ॿाहिरां मौलवी, सर्वसनि में ड्यूटियुनि में उन्हनि खे वठी आया। बादशाह पुछियो आलमनि खां ॾियो ख़बर मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी, शरीयत में जाइज़ आहे? आलमनि फतवा ॾिनी शरीयत में ॿियनि खे न जाइज़ आहे, पर तो बादशाह खे जाइज़ आहे। नौकिरी जो भउ न लहनि पिया नौकिरी तो बादशाह ॾो त आलम बि राज़ी थी। हाणे जल्लाद खे हुकुम कई जल्लाद कात खे तयार कर, तिखो कर, न छोकिरे खे ज़बह कर। छोकिरो विच ते बीठो आहे, चौधारी वज़ीर ऐं गवर्नर बीठा आहिनि, अबू अम्मा बि बीठा आहिनि, आलम बि बीठा आहिनि, बादशाह बि बीठो आहे। छोकिरो विच ते बीठे बीठे आसमान नज़रां करे अखियुनि खां पाणी आरे रोई पियो आहे। रोईंदे रोईंदे वरी खिली पए थो, वरी रोए थो, वरी खिले थो। बादशाह पुछा कंदो आहे छोकिरा रोए थो, मौत अखियुनि सां ॾिसे थो, ठीकु आहे, पर ॿेली मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आहे? चए थो बसि बादशाह खां ॻाल्हि आहे तॾहिं त मां खिलां थो, न ॿेली मूंखे ॿुधां तूं खिले छा जेका तूं मौत खे ॾिसी? छोकिरो चवण लॻो बादशाह नज़र कर, ओ तुझा वज़ीर ऐं गवर्नर भी मुझे कोण में राज़ी। बादशाह मां ॿिया उमेद रखी मन मुंहिंजो अबू अम्मा चवनि त मुंहिंजी जान बची वञे, पर ॾिठुमि त अबू अम्मा बि दुनिया जे लालच में अची आहे, उहे मुंहिंजे कोण में राज़ी थी आहे। ओ बादशाह वॾी उमेद वरी आलमनि में रखी मन खे हक़ जा आलम अचनि, शरीयत जी फतवा ॾियनि त मुंहिंजी जान बची वञे। पर उहे आलम आया जेके तुंहिंजा तनख़्वाहदार आहिनि, जेके तुंहिंजा पघारदार आहिनि, उहे बि मुंहिंजे कोण में राज़ी थी आहे। ओ बादशाह दुनिया में कानून उम्मीद पूरियूं थियनि त आख़िर में वक़्त जे बादशाह खे रहम जी अपील कबी आहे। ओ बादशाह मां तोखे रहम जी अपील कीअं कयां? तूं त हथनि सां बीठो, मूंखे कुआए थो, मां त तुंहिंजे दवा जे कम में आहियां। पोइ मां आसमान नज़र के चुमो जा रब, हिते वज़ीर ने गवन जा बि दरवाज़ा बंदि थी विया, अबे अम्मा जो बि दरवाज़ो बंदि थी वियो, आलमन जो बि दरवाज़ो बंदि थी वियो, आख़िरी दरवाज़ो बादशाह जो बि बंदि थी वियो। मथे कंध करे चुमो जा रब, हिते सारी दुनिया जा दरवाज़ा बंद आहिनि, पर तुंहिंजे रहमत जो दरवाज़ो अञा बि मूंखे खुलियल नज़र थो अचे। ईअं जो मां आवाज़ कयो, हाथी आवाज़ आयो, दुनिया वारनि दरवाज़ा बंदि कया थी, मां रब रहमान रहमत जो दरवाज़ो बंदि न कयो त मां तॾहिं मां खिलां पियो त बेशक अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। अबा दुनिया दरवाज़ा बंदि करेव, अल्लाह जे रहमत जो दरवाज़ो बंदि न थींदो अथव। घुरो अल्लाह साईं को रहमत, अल्लाह रहमत जे फज़ल सां असांजा गुनाह बि माफ़ कंदो। चयो इंशा अल्लाह अल्लाह साईं असांखे रहमत सां बि मालामाल करे छॾींदो। ज़ोर सां त सभई आमीन जो लफ़्ज़ चओ। बे नंबर ते मां आयत करीमा पढ़ी,
जंहिंमें ख़ुदा जो को अचे थो फमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हाणे अधु बि सुभाणे अल्लाह नथा चओ ख़ुदा एतिरे में थकिजी पियो न। चओ ज़ोर सां सभई सुभान अल्लाह। चओ सुहिणो साईं रहमतुल लिल आलमीन आहे। चो पंजनि जे लाइ रहमत आहे। चो परावल लाइ बि रहमत आहे। चो सॼणनि जे लाइ रहमत आहे। चो दुश्मन जे लाइ बि। पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े निमाज़ पढ़नि पिया। हेॾे ख़्यालु कयो अबू जहल ॾिठो अॼु पैगंबर अकेलो थो निमाज़ पढ़ी। जीअं नबी साईं सैदे में विया खणंदे उठ जो ओझ नबी साईं जे मथां अची उछलायो अथई। एॾो ओझ में वज़न हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जी नज़र पई। ओझ उठ जे ओझ खे परे कयूं। नबी साईं निमाज़ पूरी कई। वरी ॿिए ॾींहं बि उठ जो ओझ अबू जहल उछलायो। वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी नज़र पई। ओझ खे परे कयूं। नबी साईं निमाज़ पूरी कई। टे ॾींहं जॾहिं नबी साईं निमाज़ पढ़ी पर तकलीफ़ न आई। सलाह फेरे फरमां था अबू बकर सिद्दीक़ वञ त साईं शहर में मालूम त करे आ जे अबू जहल मां मोहम्मद खे 2 ॾींहं तकलीफ़ ॾिनी आहे। अॼु 3 ॾींहं न आयो आहे। शायदि बीमार आहे। जे अबू जहल बीमार आहे त मां मोहम्मद नखो पुछा करण जे लाइ तयारु आहियां। चओ सुहिणो साईं रहमतुल लिल आलमीन आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मालूम कयो। अबू जहल खे बि ख़बर पइजी वई त जंहिं पैगंबर खे 2 ॾींहं तकलीफ़ ॾिनमि 3 ॾींहं न ॾिनी आहे त वरी पुछा करण अचे थो। हक़ीक़त ईअं ई त कलमो पढ़ी मुस्लमान थिए हा त मां ॾुख थो ॾियां हो रहमत वारो पुछा करण थो अचे। पर अञा बि छा कई दिलि में बीमारी छो त बा कुफर वारी बीमारी ॾुखी थो करी। अल्लाह क़ुरान पाक में न कुफर वारनि जे बीमारी खे बयानु कयो। कंहिंजा दिल बयानु कंदे फरमाइए फी क़ुलूबिहिम मरज़ुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरज़ा वलहुम अज़ाबुन अलीम। अल्लाह फरमाए तुनी कुफर वारनि जे दिल में बीमारी आहे। मां अञा बि बीमारी खे वधाईंदो आहियां। पोइ मां फ़ैसिलो कंदो आहियां साईं काफ़र जे लाइ कहिड़ो फ़ैसिलो थी। क़ुरान चए थो ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समिअहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन वलहुम अज़ाबुन अज़ीम। अहिड़ी मोहर लॻंदनि जो हक़ कॾहिं ॾिसी न सघंदा। हाणे हिदायत त न थी पर अञा पंहिंजा काफ़र घुराई घर में। चई ॻाल्हि त ॿुधो नबी साईं खे उते वञी मां तकलीफ़ां ॾींदो आहियां। हे त घर में थो अचे। सोचो त घर में का तकलीफ़ ॾियोसि। छा सलाह बीठी घर जे आगुर जे अंदरि खूह खोटाए। खूह जे मथां काठियूं रखें। काठियुनि जे मथां पलाल रखें। नऊज़ बिल्लाह ईअं चवे पियो जॾहिं नबी साईं मूंखां पुछा करे मोटंदो मां चवंदोमान हेॾो वञो नऊज़ बिल्लाह खूह में किरी पवंदो नबी साईं खे तकलीफ़ अची वेंदी। इहा माना ठाहे हाणे हसकारी कंबल पाती सुम्हियो पियो आहे। नबी साईं आया मथां आया बुझल ॾे ख़बर बीमार आहे चा कां कीअं चई साईं बुखार ॾाढो आयो आहे। बुखार ॾाढो ॿांह कढी चए साईं बुखार ॾाढो आयो आहे। नबी साईं हथड़ा कया मुंहिंजा अल्लाह हे अबू जहल मां मोहम्मद खे ॾुख ॾींदो थी पर अॼु बीमार पियो थी हिनखे शिफ़ा ॾियण वारो तूं मालिक अल्लाह। नबी साईं शिफ़ा जी दुआ घुरी वापसि थिया। अबू जहल चयो साईं हेॾो न वञजांइ हेॾो वञजांइ ओ खूह जे तरफ़ ॾसी। नबी साईं खूह जे तरफ़ हलियो। रब जिबरील खे मोकिलियो वञ मुंहिंजे सुहिणे अरबी करीम खे चयो अबू जहल तुंहिंजे लाइ तकलीफ़ लाइ सोचियो आहे पर तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो त मां मालिक अल्लाह आहियां। माना हुकुम थियो त इहो रस्तो छॾे ॿियो रस्तो वठो। नबी साईं जो ॿियो रस्तो वरितो। अबू जहल चयो हे छा नबी साईं ॿिए रस्ते सां थो वञे। हिकदमि बुल ॾिनई खट तां
वरी चवे पियो ओ साईं हेॾो न वञा हेॾो वञा ॿीहर चए पियो ख़ुदा जी कुदरत जीअं जो खट तां भुलने पेरनि में कंबल विछड़ियुसि हिकु पेर थिड़ियुसि वरी ॿियो थिड़ियुसि पाण झले न सघियो तॾहिं ख़बर पई त थिड़दे थिड़दे साॻे खूह में बुझियल पाण किरियो आहे मन हफ़र बीर अखीहे फ़क़द वक़ा फीहे नबी साईं फरमाता जेको ॿिए जे लाइ खॾ खोटंदो आहे उन में पाण किरी पवंदो आहे न कंहिंजे लाइ तव्हां बि खॾ खोटींदा कयो पाण किरी पवंदो किसो यादि अचे थो बादशाह ऐं वज़ीर जागदा वेठा हो न भाउ होशियारी बि अथव नथव होशियारी अथव न चङो भला उहे हथ मथे खणो जेके थकिजी पिया हो बसि वाहे होशियारी बादशाह ऐं वज़ीर हेॾे ख़्यालु कयो वञनि पिया रस्ते सां ॾिसनि त हिकु नंढड़ो छोकिरो आहे हथ में काठी अथसि ज़मीन ते वेठो खॾ थो खोटे बादशाह वज़ीर खे चयो हिन छोकिरे खां पुछा त कर कंहिंजे लाइ थो खॾ खोटे वज़ीर अची पुछियो छोकिरे खां छोकिरा कंहिंजे लाइ थो खॾ खोटे छोकिरो चवणु लॻो जेको मुंहिंजे लाइ खॾ खोटींदो मां उन लाइ खॾ थो खोटियां वज़ीर वञी बादशाह खे ॿुधायोसीं छोकिरो चए थो जेको मुंहिंजे लाइ खोटींदो मां उन लाइ थो खोटियां चए पुछेसि भला तुंहिंजे लाइ को खॾ ई न खोटे पोइ तूं छा थो करे वेठो छोकिरा ॾे ख़बर तुंहिंजे लाइ को खॾ ई न खोटे छोकिरो जवाब चवणु लॻो पोइ मां बि कंहिंजे लाइ खॾ नथो खोटियां मां ॿाहिरां वेठो रांदि खेॾां थो तव्हांजो छा तव्हां हलिया वञो बसि वज़ीर चयसि हीअं थो चए त जेको मुंहिंजे लाइ खोटींदो मां उन लाइ थो खोटियां न खोटींदो मां बि न खोटींदोमांसि बादशाह चयो वज़ीर खे ॾिस त नंढड़ो थी करे कहिड़ी त भली ॻाल्हि कई थिए हाणे हीअं कर न खे पंहिंजे घर में रहाए जॾहिं जवान थींदो न वॾो थींदो त इनशा अल्लाह बादशाही में नफ़ा वठंदासीं हाणे वज़ीर हुनखे घर में रहाए पियो जवानी जे वेझो पहुतो बादशाह वज़ीर खे कॾहिं चयो ॻाल्हि ॿुध वज़ीर अॼु हिकु शाम कमु करिणो थी जे कयई त ठीकु आहे न कयई न पोइ जीअरे गॾ जे पेट में विझंदोमांइ चइसि कहिड़ो कमु चए शाम हणी करे ऐं खणी वञजांइ हणी करे खणी वञजांइ अची वज़ीर परेशान थियो त हणा छा खणा छा शाम जो घर में फिरंदो वते उन छोकिरे पुछा कयसि छो परेशान आहे वज़ीर चए बादशाह कमु अहिड़ो चयो आहे चए शाम हणी करे ऐं खणी वञजांइ न त जीअरे गॾ जे पेट में विझंदोमांइ हाणे मां हणा छा खणा छा छोकिरे चयसि मानी खा इहो कमु सणाओ आहे ॾुखियो न आहे चेड़े वारो कर ॿुधाए पिया तोखे ख़बर आहे त चए कमु इहो थी बादशाह जे सती माड़ जे महलात जे मथां हिकिड़ो कमरो आहे उनजो रोशनदान बादवान भॼी पियो आहे बादशाह खे उस जो तिड़को उस तंग करे सी तोखे ईअं चयो अथई त उते नओं हणी पुराणो खणी वञ चेर ॾिसां त वञे त जाई बि भॻो पियो वज़ीरो नओं घुरायो त हणी करे पुराणो खणी वियो शाम थी बादशाह पुछियो वज़ीर कमु कयई चइसि कयमि चए छा हणी छा खयई चइसि उहो बादवान जेको भॻल हो न तुंहिंजो उते नओं हणी पुराणो खणी वियो आहे बादशाह चए तोखे एतिरो अकुल ई कोन्हे को कंहिं तोखे ॾसियो तो में ते एतिरो फाल बि कोन्हे को कंहिं ॾसई चइसि उहो ई छोकिरो जेको रहायूं था चए ॾिस अलाह केॾो हुनखे अकल ॾिनो आहे वॾो थींदो न बादशाही में फ़ाइदा वठंदासीं वज़ीर सोचियो जेको वॾो ई न थियो आहे वञनि था मुंहिंजा टपड़ ज़ाहिर थींदा सुभाणे खां पोइ त मां वारी वज़ारत इन ॾे वेंदी तंहिंजे करे हिनखे ख़तमु कयां छा कंहिं हिकिड़े कासाई ॾे वियो कासाई खे चई ॻाल्हि ॿुध मूंखे हिकु छोकिरो माराइणो आहे चई मोकिलेसि गोश्त वठण जे बहाने त मां हुनखे कातणी मारियां थो पोइ मुंहुं तूं पाण ॾिजांइ चई हा अॻे हली वज़ीर वरी मोटियो चए ॾे त ख़बर का निशानी त ॾे न ईअं त ॿियो को छोरो गोश्त वठण अचे तुंहिंजी घर ॾे बीह रहे कासाई निशानी ॾिनसि कहिड़ी हिकु टुआल ॾिनसि ॿियो वटो ॾिनसि चए वटो ॾिजांइ हुनखे टुआल बि मां पंहिंजो वटो ऐं टुआल सुञाणींदुमि सम्झंदुमि त इहो ई छोकिरो आहे हाणे असांखे चवाणी वज़ीर वटो ऐं टुआल खणी सिधो घर आयो छोकिरे खे चई गोश्त वठी आहे चएसि वठी थो अचां चए फिलाणे कासाई खां चए उन खां थो वठी अचां चए ॻाल्हि ॿुधे वटो ऐं टुआल खण हिन वटे में गोश्त विझी मथां वरी हिन टुआल सां ढके करे खणी जाए उघाड़ो न खणी जाए चएसि ईअं थो कयां
हाणे वटो टाल खणी छोकिरो निकितो ॻोठ खां ॿाहिरि ॾिसे त हुन वज़ीर जे पुट खे ॻोठ जा छोरा कुटनि था पिया चंबनि जो ठहको आहे हे बि साईं वज़ीर जे पुट जे बदिरां सां विढ़ी पियो ॻोठ जे छोरनि खे चयो छो था हिन सां विढ़ो ॻोठ जा छोरा चवनि लॻा अञा न विढ़ूंसि असां सां रांदि खेॾियो असां ते आॻां चढ़ी वयूं त ॾिनियूंसीं हाणे असांजी रांदि में आग चढ़ी त चवे थो मां न ॾींदुमि पोइ छो न कुटींदासीं हिन पुछियो वज़ीर जे पुट खोड़े छो नथो आग ॾियनि यार मां खेॾी खेॾी थकिजी पियो आहियां नथो खेॾी सघां तॾहिं मां हिनखे न थो कयां छोकिरे चयोसि हीअं कर हे वटो टाल खण फिराणे कासाई खां गोश्त वठी आ तुंहिंजे बदिरां इहा आग मां थो ॾियां हुन चयो इहो कमु सड़ाव मां थो कयां हाणे वज़ीर जो पुटु वटो टाल खणी हलियो हाणे उहो त अॻे ई तयारु हो न जंहिंखे वटो टाल ॾिसे ठका जो करें त वज़ीर जे पुट जी ॻिची लाइ बीह रहियो घणी देरि खां पोइ वधीक ॾिठो छोरो न मोटियो ॾिसे अचे त रांदि थो खेॾे अड़े रांदि थो खेॾे गोश्त न ॾेई चई मां पुट खे जो मोकिलियो चड़े मुंहिंजे पुट खे छो मोकिलियई चए त छोरा कुटनसि पिया आग ॾेई न सघे पियो खेॾी न सघे पियो पोइ चई त सुणाव कमु मां करे अचां हिते दाह निकिरी त ईअं छो कयई छोकिरे चुसि मां उन ॾींहुं तोखे चयो हो जेको मुंहिंजे लाइ खॾ खोटींदो मां उन लाइ खॾ खोटींदो आहियां मन हफ़र बीर अख़ीह फ़क़द वक़ा फ़ीह नबी साईं बि फरमाता जेको ॿिए जे लाइ खॾ खोटंदो उन में पाण किरी पवंदो आहे न खोटींदा कंहिंजे लाइ नियत गंदी न कंदा अर्ज़ कयां अबू जे खूह में किरी पियो रड़ियूं कयईं माण्हू डुकी आया 5 हथ रसो खणी आया पाणी हेठि लहणु शुरू कयो रसो पुॼे ई न पियो अबू जे लते 10 हथ रसो खणी आया अञा बि खूह हेठि लहे पियो रड़ करे चए थो वञो पैगंबर करीम खे वठी अचो त निकिरी सघंदोमांव न त मां कोन निकिरी सघंदोमांव नबी साईं ॾे माण्हू आयो साईं खूह में किरी पियो आहे अव्हां खे थो सॾे पियो नबी साईं तकड़ा अचनि था कि न कयो साईं तव्हांजे लाइ खूह खोटरायो पाण किरियो आहे छॾियोसि मरी वञे नबी साईं फरमान था मां मोहम्मद हू आहियां जेको रहमत लिल आलमीन आहियां दुश्मन सां बि भलाई कंदो आहे नबी साईं मथां आया अबू जी ॾे ख़बर चइसि वारो कर मूंखे ॿाहिरि कढ मरी वियो मां अबू जी हिकिड़ो शर्त क़बूल कंदी चइसि 100 शर्त कर मूंखे क़बूल पाण फरमाता कलमो पढ़णो पवंदी साईं कलमो पढ़ंदुमि नबी साईं रहमत जो हथु डिघो कयो खूह मथे चढ़ी आयो हथ खड़ो करे चयो मुंहिंजे मोहम्मद साईं जो मौजो बरहक ऐं सचो आहे ज़ोर सां हथ खड़ो करे चयो नबी साईं जो मौजो बरहक ऐं हथ खां वरितई ॿाहिरि निकिरी आयो पढ़ कलमो अबू जेल चवणु लॻो साईं ॻाल्हि त ॿुध अॻे तुंहिंजो जादू ज़मीन ते हलंदो हो वरी आसमान ते चंड खे ॿ टुकर कई आसमान ते तुंहिंजो जादू हिते मूंखे 10 हथ रसो न कढे पियो तुंहिंजे हिकिड़े हथ कढियो आहे खूह में बि तुंहिंजो जादू आहे अल्लाह हिदायत नसीब न कई आहे हिदायत कंहिंजे हथ में आहे सभई हथ खड़ो करे चयो त अल्लाह